बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम जंहिंमें सर्वे कराए खां पोइ इन्हनि औरतुनि जा जेके बंदि पियल पैसा आहिनि उहे इन्हनि जा खुलंदा। पैसा चवनि था ॾियो जेका चढ़ी मुंहिंजे पेट में चप्पल कोन्हे त 1500 रुपया हिनखे ॾेई इहा सर्वे कीअं थी करे सघां। 1000 वठनि था गरीब माण्हू हिकिड़ा ॿिया जेके हलनि पिया भुट्टे जा नारा लॻंदा कलाम किथे वॼे तो असीं नचूं पिया हिते असीं जहिड़ा कर्म न भुट्टे जा कातल ई असीं हुजूं। वोट ॾियण कोन आयूं आहिनि हिननि औरतुनि सां जेको हशर आहे सुबुह खां वठी शाम ताईं हिननि ऑफिसनि जा चक्कर काटीनि थियूं। बिलावल भुट्टो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी साहब, आप देखें ये आपकी बहनें, ये आपको वोट देने वाली बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम का मातली शहर का सेंटर है। इसमें जो गरीब औरतों को आप सपोर्ट कर रहे हैं उनको ये जलील कर रहे हैं। एजेंट सिस्टम है। बिलावल भुट्टो साहब, आप नोटिस लें। अगर आपने नोटिस नहीं लिया तो ये बेनज़ीर की बहनें आपको और तो कुछ नहीं कहेंगे, ये बददुआएं देंगी, ये औरतों बददुआएं दींदियूं। पैसा हलनि पिया असां विझंदासीं जूं चए त असीं जॾहिं हणी सुबुह जो 8:30 बजे हिन गेट ते पहुचंदा आहियूं त पोइ असांखे दलील करे धिका धी कजो वञे, पर एजेंट पैसा घुरनि था। लेकिन असां गरीब मिस्किन माण्हू बेनज़ीर जा पैसा वठण वारा अटे अजे में काबू पानी जी उञ उझाइण जे लाइ असां वटि मिनरल वाटर जो पैसा कोन्हनि ऐं इन्हनि एजेंटनि खे पैसा ॾियूं असीं किथां ॾियूं। इहे ई पैसा मिलंदा, इहे ई बेनज़ीर जा पैसा मिलंदा जंहिं ते असांजो घर जो गाॾो हले थो ऐं असांजी इहा चुल्ह दुखे थी। गरीब माण्हू असीं केॾा जेका असांखे पैसा मिलंदा असीं सॼो ॾींहुं खाईंदा हुआसीं, बचनि ॿारनि खे कपड़ा कंदी वठ ॾींदा हुआसीं, उहे पैसा बंदि थी विया। साढे कढियो छॾीनि बसि वञो। हे मिस्कीन आहिनि, गरीब आहिनि, हिननि खे इलाइक़े जा वॾेरा बि धमकाईंदा, बाबा तव्हांखे बनी कोन ॾींदासीं, तव्हांजे मुड़ुसनि खे बधाईंदासीं, मंशात में पुलिस जे हवाले करे छॾींदासीं, वोट तव्हांखे ॾियणा पवंदा। वोट हिननि जी मजबूरी आहे। लेकिन हीअ जेका सर्वे आहे 2 महीना थियनि, मिस्कीन औरतूं ज़लील थियनि पियूं, उन्हनि जी सर्वे इन करे कोन बि थिए त हिननि जा जेके छॾियल एजेंट आहिनि उहे हिननि जो कार्ड सर्वे करनि त ही 2 महीना 3 महीना जेके औरतूं ज़लील कोन थियनि ऐं हिननि जो सर्वे थी वञे त हिननि खे बच्चनि जो जेको पैसा मिलनि पिया बेनज़ीर वारा उहे हिननि जा पैसा बंदि थियल चालू थी वञनि, हिननि खे मिली सघनि। भुट्टे जा नारा लॻंदा कलाम किथे वॼे तो असीं नचूं पिया। हाणे त ख़ुदा रहिया सोच समझी वोट ॾिजो, हाणे त ख़ुदा रहिया सोच समझी वोट ॾिजो, हाणे त ख़ुदा रहिया सोच समझी वोट ॾिजो। ऐं असांजे लाइ वरी हेॾे सहूलियत का कोन्हे। हिते असीं जहिड़ा कर्म न भुट्टे जा कातल ई असीं हुजूं। इन खां सुठो पैसा बंदि करे ऐं रक्शा वारो रोज़ किरायो खणियो चा वरी वापसी वञा खणियो कम कनि कोन था, छा करियूं। न हिते अहिड़ा एजेंट आहिनि जेके औरतुनि खे फ्री ईंदा आहिनि यकदम, जीअं माल जी पीड़ी में वापारी फ्री ईंदा आहिनि त हिन जा 1500, हिन जा 5000, हिन जा 8000 ईअं अचनि था एजेंट। हा ये अचनि था चवनि था हिते पैसा ॾियो पोइ था कमु कयो। क़ौमी शनाख्ती कार्ड आहे, पाकिस्तान जो शनाख्ती कार्ड आहे, कंप्यूटर जो दौर आहे, साइंसी दौर आहे। हिते जेके सर्वे वारा वेठा आहिनि, माफिया वेठा आहिनि, औरतूं आहिनि, इहे कंहिंजूं मायूं हूंदियूं, कंहिंजूं भेनरूं हूंदियूं, कंहिंजूं न्याणियूं हूंदियूं, उन्हनि खे सर्वे जे बहाने ते उन्हनि खे 2-3 महीननि ताईं हिननि खे कार्ड साम्हूं करे उन्हनि खे इहो चयो पियो वञे तव्हांजी सर्वे थींदी। लेकिन हिते एजेंट माफिया जेका आहे हिननि जा पंहिंजा एजेंट छॾियल आहिनि। हिते जो औरतुनि जो चवण आहे त असां वटि पैसा कोन्हनि, असीं पेरनि उगाड़ियूं अचनि जे गुज़र जे लाइ असां वटि इहो ई बेनज़ीर जो जेको पैसा आहिनि उहे मिलंदा। लेकिन 4-4 महीननि खां 3-3 महीननि खां असीं हिन ऑफिस जा चक्कर लॻायूं पिया। पर्चा जेका अंदर वेठी आहे इन्हनि खे को बि रहम कोन्हे, इहे असांजूं सर्वे कोन पिया कनि। 1 सेकंड जो कमु आहे सर्वे करणु, कंप्यूटर ऐं साइंस जो दौर लॻो पियो आहे त 1 सेकंड सां सर्वे थींदी। जिते 500 औरतूं बीठियूं आहिनि, इहे 2 ॾींहंनि जो बि कमु कोन्हे, उहो हिननि 2 महीननि ताईं कमु डिघो सिर्फ़ु इन करे कयो आहे त हिननि पंहिंजा मुख़्तलिफ़ कुंडनि में मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके आहिनि उहे एजेंट छॾे ॾींदा आहिनि। उहे एजेंट सुबुह जो सवेल हिननि औरतुनि मूजिबि अचनि था, उहे पंहिंजा कार्ड ॾियनि था। हीअ अंदरूनी कमु उन्हनि पंहिंजनि कार्डनि ते हलाईंदा। जेके नथा एजेंट जे हवाले चढ़नि उहे औरतूं जेके आहिनि हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो उन्हनि सभिनी सां असां ॻाल्हि ॿोल कई आहे
त उन्हनि खे ॿिनि 4 महीननि खां इन जे करे ज़लील कयो पियो वञे त उहे बेवाऊं आहिनि, लावारस आहिनि, उनजो को बि वारस कोन्हे। उहे का बि औरत जेका वा एजेंट जे वर कोन चढ़ी आहे, उनजे करे ही औरतूं जेके आहिनि से उहे ही ख्वार ही ज़लील थी वञनि। बिलावल भुट्टो साहब, ये 500 औरतें नहीं है, ये 5 करोड़ औरतें हैं। इसका नोटिस ले। सिंध के डिस्ट्रिक्ट बदीन और तहसील मातली का सेंटर है। आगे दिखारियोसीं त अंदर जेका सर्वे ऑफिस है उनमें टोकन जेके जगह उनके को भी टोकन वालो मौजूद कोने। सर्वे ऑफिस में को मौजूद कोने। हुकूमत के बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम जे अख्तियारनि के औरतुनि उहा अपील कई है त ये जेका सर्वे ऑफिस है इन ते घट में घट फौरी तौर FIO छापो हणाए इन्हनि माफिया जे खिलाफ कदम खयो वञे त जीअं ही जेके औरतूं आहिनि ही जेके सर्वे कार्ड कराइनि थियूं हिननि जो इज़त सां सर्वे थी वञे त ही हिननि खे बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम जा पैसा मिली सघनि, जीअं पंहिंजो बच्चनि जो गुज़र करे सघनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवर, मातली।